मञो ही कोन। अच्छा गाजी साहब फरमायो हैंडपंप लगो पियो ची हे छा लगो पियो आ ची यो नलको लगो पियो आ ची यो नलको के लगायो आ ची मानन लगायो आ ची पो थापदो जे तो के मानन जो नलको लगायो इन मा पानी कडी पिए तो कुदरत वाले जो नलको दुलो तो उन मा पानी न दो तू सवाल कर तो जवाब मिले 140 की स्पीड में तो के जवाब दिया ना रहा है छाई हाँ हाँ शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह ईसाई आयो एकड़ो ईसाई हुजे संदन मजहबी किताब इंजील उनके मसालो हणी खणी आयो एड़ो मसालो लगाई जो बाहे में न सड़े। शाह साहब रहमतुल्लाह अलैह के चवण लगो तो तवा जो कुरान है असा जो इंजील है हाने अच तो बई किताब बाहे में उछलाई वो जो किताब सड़ी वियो वो मजहब गलत है जो किताब वियो वो मजहब सच्चो आ हाने हु त इंजील के मसालो हणी आयो उनके यकीन हुयो तो मुंजो किताब न सड़ंदो। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो इंजील तवा जो पाक किताब कुरान असा जो पाक किताब किताबन केड़ो लो गया जो उनन के पाए में उछलियो किताब बई हिते ता रखूं तू ब हल मां भी हला बई ताली पाए में छलांग लगायूं जो हक ते हुंदो सो बची वेंदो जो ना हक ते हुंदो सो सड़ी वेंदो किताबन के जो चलायूं पाण ता हला। शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह एकड़ो ईसाई आयो कि अवा मुसलमानन जो मजहब गलत आ असा जो मजहब सच्चो आ कि यो वरी किए कि अवा मुसलमानन जो मस्जिदों सब कच्चू डाकण जो बांठ जो लाकण जो कच्चू गंब जो फिचलू डेजू चिबियू उन में लिख भी कोने फरासी भी कोने करो भी कोने पानी भी कोने असा जो गिरजाऊं वीवीआईपी पक्कियों आरसीसी मार्बल संगे मरमर टाइल्स हीरा लगा के आई असा जो गिरजाऊं मजबूत तवा जो मस्जिदूं बेकार आहिनि गलत आयो असी सच्चा आहियूं जी दिल्ली के शहर में तवा जी जेका बेहतरीन गिरजा है उन में मुखे वठी हल ईसाई अॻियां शाह साहब पोयां दिल्ली के विच शहर में बेहतरीन किस्म की गिरजा वीवीआईपी संगमरमर आरसीसी बिल्डिंग वडो गुंबद ठयो पिया। शाह अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह उन जे विच ते वनी बीठो कि ये तवा जी गिरजा है कि हाओ सही या गिरजा है असांजी मजबूत तरीन कि हाने दिस अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह। या आयत पढ़ी ठका जो आंगर जो इशारो कराई त डार पेजी विया गुंबद में टराट पेजी विया क्रेक थी वई धमाको ॾिनई फाटी वई टुटी वई तरे शाह साहब फरमायो सलाम हुजे तहां जी बिल्डिंग के कुरान जी हिकड़ी आयत मूं पढ़ी आ तहां जी बिल्डिंग क्रेक थी वई हिकड़ी आयत जी दब न झले सगी आ। शाहबाज असां जी मस्जिदुन के हुजे जेको 30 नसी पारन जे मथे ते खणियो बीठो आयत जी दब भी न झले सगी आ तो सवाल कर तो जवाब मिले। नमाज जा मसला कुरान में रोजे जा मसला कुरान में वुजू जा मसला गुस्ल जा मसला तहारत जा मसला हैज जा मसला निफास जा मसला परवरिश जा मसला बारन जा मसला मर्दन जा मसला औरतन जा मसला पर्दे जा मसला तोरन जा मसला खीर छडाइण जा मसला मुआमलात जा मसला अदालतन जा मसला जजन जा मसला हुकूमतन जा मसला वकालतन जा मसला गुलामन जा मसला अमन अमान जा मसला फैसला हुकूमतूं जज अदालतूं केड़ो मसलो आ जो इस्लाम पेश नथो करे तो जे जिंदगी जे हर मसले जो हल इस्लाम तो पेश करे। सवाल कर के जवाब मिले। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह वटि एकड़ो माण्हू आयो किसी गाल बुधो रात घर में वेठो टे पाड़े जा चोर आया ए टिनी के सुञाणा तो हुआ बि ॻोठ जा मुंहिंजे घर में सब टपड़ खणी मथे ते रखी वरी मूं वटि आया मूंखे चयो तो तूं असांखे सुञाणींदो सुभाणे असांजा नाला तूं ज़ाहिर कंदे तंहिंजे करे खण कसम कहिड़ो कसम खणा चओ जेकॾहिं मूं तव्हांजा नाला आउट कया त पोइ मुंहिंजी ज़ाल खे 3 तलाक खण कसम न सोच कंदासीं न मारींदासीं
सही मुंह कसम खयो 8 तलाकनि जो हाणे थप्पड़ भी मुंहिंजा विया हलिया जे तूं माण्हुनि जा नाला ॿुधायां त ज़ाल खे 3 तलाक ॿुधियूं मिलनि महिरबानी करे मसइलो हल करियो। इमाम अबू ने फरमाया तू परवाह न कर और ज़ोहर नमाज तव्हांजी मस्जिद में अची थो पढ़ां भला जिन चोरी के ये नमाज ते ईंदा आहिनि हौसी नमाज ते बि ईंदा आहिनि बस पोइ तू परवाह न कर इन्हनि खे मां पाणी थो पकड़ियां। इमाम साहब नमाज ते आए कि हाणे नमाज पढ़ी फारिग थिया वेही रहो गेट बंद करो ए एकड़ो दरवाजो खोलियो। इमाम अबू हनीफे जिंजी चोरी थी हुई उनखे बाह का पकड़ियो उन दरवाजे ते वेठो कि हाणे हे सब हिकड़ो हिकड़ो थी निकरंदा ऐं तोखां पुछंदुसि हे जेको अचे पियो इन तुंहिंजी चोरी कई आहे पोइ जेकॾहिं उहो चोर हुजे त तूं मट करे ॻाल्हाई न जेकॾहिं चोर न हुजे त तूं चइजी न। हाणे हे ॿई दर ते वेठा आहिनि माण्हू पियो अचे इहो माण्हू तुंहिंजो चोर आहे न सही न इहो कोन्हे ये जेको 2 नंबर वारो अचे पियो इहो तुंहिंजो चोर आहे न सही न इहो बि कोन्हे पोइ पोयों जेको अचे पियो 3 नंबर वारो इहो तुंहिंजो चोर आहे छो त हिनखे ॻाल्हाइणो न आहे ॻाल्हाईंदो त तव्हांखे तलाक मिलंदी। इमाम अबू हनीफा हिनखे बाह मां पकड़े विहारियो मस्जिद वेठ हे अचे पियो इहो तुंहिंजो चोर आहे न हे अचे पियो तुंहिंजो चोर आहे न हीउ जेको अचे पियो पोयों पकड़े उनके बिगाड़े ये करे टिनी के बाह चले यार इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि टिनी चोरन वटा जी गाल बुधो इन मिस्किन जी चोरी थी है ये नाला आउट कोन कंदो जेकन आउट तो करे त ने ज़ाल के तलाक मिलंदी अभी मुसलमान वेठा मस्जिद में सामू कुरान रखियो हाणे गाल बुधायो ता चोरी कई आ उन जमाने जा चोर वा कूड़ो कसम कोन खणदा अॼु कल्ह दा खणीदा वञो। इमाम अबू ने ज़माने में हिकिड़ो माण्हू हुई ज़ाल हुजे हसीन पाण हुजे बुछड़ो ज़ाल हुजे त चोॾहं जे चंड जहिड़ी पाण हुजे गैबाद जहिड़ो ज़ाल मुड़ुस जो पाण में ठा न हुजे ज़ाल जी मर्ज़ी हुजे त मुड़ुस तलाक ॾे त ॿियो वञी मुड़ुस करियां सो ज़ाल कई अटकल मुड़ुस खां तलाक वठण जे लाइ हिकिड़े ॾींहुं कावड़ जी वेही रही मानी बि कोन पचाई मुड़ुस शाम जो घर आयो मानी पचाई आहे छो कावड़ी वेठी आई जा ॻाल्हाई कोन थी चओ मुड़ुस मिनथू करे करे थको ज़ाल न ॻाल्हाए मुड़ुस खे जे ब्लड प्रेशर आहे थी कावड़ जी जी जेकॾहिं नथी ॻाल्हाई त तोखे मोहलत थो ॾियां फजर नमाज़ जे अज़ान ताईं जेकॾहिं फजर नमाज़ जे अज़ान ताईं तूं मूंसां ॻाल्हायो त मुंहिंजी ज़ाल आई जे नथो ॻाल्हायो ऐं फजर जी अज़ान अची वई त तोखे तलाक ज़ाल जो त चङो थियो ज़ाल तीअं ज़िद कयो न ॻाल्हाईंदुसि भल फजर जी अज़ान अचे तलाक मिले त घर छॾियां ॿियो मुड़ुस वञी जे ज़ाल ज़िद मुड़ुस खे थोरी देरि खां पोइ हिकिड़ा पघर लह निकिरा चढ़नि वरी हे त निभागी ॻाल्हाए कोन थी इजो राति वियामंदी मौलवी फजर जो अज़ानूं ॾींदा हिनखे त तलाक पइजी वेंदी हे त हली वेंदी मुंहिंजो घर तबाह थी वेंदो परेशान थी वियो सो अॼु जो बॻो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि वटि सही ॻाल्हि ॿुधो ज़ाल ॻाल्हाए कोन थी कावड़ी अची आहे मूं बि कावड़ में कसम खणी छॾियो आहे त फजर जी अज़ान ताईं तोखे मोहलत आहे तो ॻाल्हायो त ज़ाल ई न ॻाल्हायो त तोखे तलाक आहे हाणे उन बाक़ी ॻाल्हाए कोन थी इजो भला फजर जो अज़ानूं ॾींदा ऐं त मरी वियुसि हुनखे तलाक पइजी वेंदी चई खुटको न कर तूं हली घर वे तलाक कोन मिलंदी जी माशाअल्लाह हे बची घर वेही रहियो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि पाड़े जी मस्जिद जो मौलवी साहब हो मुअज़्ज़िन हो न उनखे चई बाबा सांझी 2 बजे अज़ान ॾेई छॾी मौलवी साहब खे इशारो थियो आधी राति जो अञा फजर थी कान्हे का आधी जो कननि में आङुरियूं विझो त कांगरे अल्लाहु अकबर मां ये रुगो बोचड़ मथे ते मोला बांगू गाड़ी में फजर थी गई मां वञा थी हे घर मां निकती बाहर इमाम अबू हनीफा बाहर बीठो ओ माई केडा चई मुड़ुस कसम कयो तलाक जो बांगू अची वयूं तलाक पइजी वई चई मच करे घर हली वे मुल्ला भुलियो चाची के जे दान पे दे फजर में देर आ तो जो कसम टूटी और चल जिंदगी जो मसलो पेश कर तो के जवाब मिले। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि सबक में तो पढ़ाए गई माई आई सूफ आई काती दई वई माई बुरके में इमाम साहब जे आगे सूफ काती छड़े माई हली गई शागिर्द बैठा कुछ दिया इमाम साहब को सूफ मिला कटी दो खाई दो
असा के बनी दो इमाम साहब रहमतुल्लाह सूफ कटे विच में अच्छो मास अच्छो गब अंदरम कढी छोकरे के चई हे खण काती खण हे सूफ जो अंदरियो हिस्सो अच्छो सफेद यो खणी माई करे छोकरा हैरान थी सही छाए कि माई मसलो पूछो माई के जवाब मिली वाह उन जमाने जी माई वाह शाबाश उन माई के जो मसलो पे पूछे गालाए कोन थी सूफ है काती नहीं हली वई शाबाश अबू हनीफे को जो थक में समझियो तो माई छाती सुभान अल्लाह माई सवाल कोन कयो सूफ काती नहीं छोकरन जो सही सवाल करो जवाब करो कि माई सवाल यो कयो तो सूफ जे बाहरी खलते घोड़ कलर आई बाहरी सूफ जी खलते पीलो कलर पाए साव कलर पाए कारो कलर पाए गाढ़ो कलर पाए असा औरत हुयूं असा के मंथली कोर्स इंदो है माहवारी खून उन में मुख्तलिफ किस्मन जा रंगन जा पानी जाइन करे कारे रंग जो पानी पियोजे करे गाढ़े रंग जो करे अच्छे रंग जो करे पीले रंग जो केड़े रंग में केड़े कलर में असी पान के पलीत समझो रोजे नमाज का परहेज करूं ए केड़े कलर में असी पान के पाक समझो जो रोजे नमाज शुरू करूं यो माई सवाल कयो हो मु माई के जवाब नहीं छड़ो तो सूफ जे बारी खलते जेके भी कलरन सब पलीत कलरन अंदरियों कलर सफेद यो पाक कलर है जेरे ता के सफेद कलर जो पानी अची वने तो पाक कयो वुजू करे तड़ करे वजी नमाज रोजो शुरू करो उन सवाल कयो मु जवाब नहीं तू सवाल कर तू मसलो पेश कर हाँ कंप्लीट मजहब इस्लाम खोटल से बेकार घड़ी मुंह ये रांदिया सऊदी में सीको फाय सकता था इन में कांटा कोने ये घड़ी घड़ी कमन खोटल है ना गाड़ी हम वठी आया जीएलआई नहीं तो नए मॉडल में 18 लाख जी जीएलआई नए मॉडल में 18 लाख जी बैटरी काने केड़े कम जी बेकार खोटल से बेकार भाजी तैयार है पर लूण कोने भाजी तैयार है पर मिर्च कोने खोटल से बेकार इस्लाम खुटल ना इस्लाम कंप्लीट हर शे इस्लाम में मौजूद तो ये जिंदगी जो मसले जो हल इस्लाम पेश करे थो बुध बुध हजरत बिलाल ने फरमाया फजर नमाज ते अल्लाह जो रसूल आयो सुन्नत पढ़ी पान लेटी पिया साईं जिन के निंद अची वई साईं जिन जा खोंकरा पियो मुदा अरे फर्ज नमाज जो टाइम थियो हजरत बिलाल सूरी जी वेठो वेठो साईं जमात हाजिर थी वया फजर जो टाइम थी और फर्ज पढ़ायो साईं जिन उठया वुजू कोन को मुसल्ले ते बीठा नमाज पढ़ाई छडो हजरत बिलाल वरी सूरी आयो साईं तवा चवंदा हो तो जो सुमे उनजो वुजू टुटी वेंदो तवा सुता पियावा तवा जो खोंगरा सा बुधावे तवी उठया वुजू कोन कयो ये मुसल्ले ते भी नमाज पढ़ाई छडी छो हजरत बिलाल सवाल कयो रसूल जवाब करो नु कि बिलाल तवा जी निंद में ए असा नबी जी निंद में फर्क आ असा नबी जे सुमंदा आयु तरे असा जो अखियो आराम कदियो असा जी दिल अल्लाह जो जिक्र कदिया असी सुजाग हुंदायु असा जे निंद सा असा जो वुजू कोन टुटंदो आ उहो नबी जेको एडो सुजाग है जो सुमे त कोन जो वुजू न तो टुटे उहो नमाज में भूल जीवो उनके सजदो सहव जो करण पइजी वियो सवाल तो पैदा थिए तो नबी का सजदो सहव जो किए थियो छाजे करे अल्लाह सही कुदरतन ज्ञानी वाणी नबी का सजदो सहव जो करायो छाजे करे तो पोया तो मुजेरा उम्मती इंदा जेके रोजानी नमाज में भूल जंदा उवे सजदो सहव जो किए कन उन जला तरीको छयल होजे उन जला मॉडल छयल होजे उन जला सिंपल छयल होजे इन जे करे रब्बुल आलमीन पंहिंजे नबी का सजदो सहव जो कराए तरीको छाए तैयार करे छड़ो तो मुके दिल ते हथ रखी तसल्ली नहीं तो परवाह न कर भूल जी वने तो सजदो सहव जो ई के जी तो जे आका मोहम्मद मुस्तफा कयो मसले जो हल मौजूद है रमजान जो महीनो हमारा रोजा तो मोटरसाइकिल में वने पियो रोजे साई छोर में आदत होगी छोर मैंने मोटरसाइकिल से बैठो ना तो स्लो ना लाई भू भू ये दुनिया से मुके वाखड़ करे तने जो हाथ पकवा या खबर पड़े जब 2 लीटर टांकी में आधे लीटर रेठा है भू 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 भू
आगे हमारी पई गाड़ी स्लिप थी वई दस तंग भजी पई था हाणे ये एक्सीडेंट थी पिया खणी लगे अस्पताल में आए मुझसे रोजा सा डॉक्टर चवंदा ने दवा खारायो इंजेक्शन लगंदी बोतल चढ़ंदी जल्दी करो ए शरबत पियारो हाने मसलो कुछ हमरा रोजा सा ओती तो एक्सीडेंट थी पिया इमरजेंसी आ हाने रोजो भले दवा खाए न खाए के जज्बाती मोले का दवा जे ने फतवा वठंदा ते जज्बाती मोले ये चवंदो मता मता मरे त मरण नी रोजो न मने पर इस्लाम जो हल पेश कयो आ रसूल 12000 फौज वठो मक्के दा वने पियो रमजान जो महीनो आ साहबी रोजा था रसूल को रोजा तो रोजे की हालत में मक्के दा जबल सफर पे वाले साहबा के रोजे के करे बेहोशी दा दौरा पिया रसूल के जने खबर पई तो ता जी फौज में मानु बेहोश रहती पान फरमाई छाजे करे किसी रोजा था पंध के करे थकदी पिया हाने मुझे दौरा पिया पर अल्लाह के रसूल फरमायो फौज के गद करो साहबी सब गद थिया अल्लाह के रसूल पानी खयो पान फरमायो अल्लाह जी जात तवा के मारन पसंद नथी करे तवा रोजो खोले छयो सब का पहरी तहा जो नबी मोहम्मद तो रोजो खोले सब रोजो खोले छयो रसूल रोजो खोले उम्मत के सबक नु त इमरजेंसी हुजे त इंसान की जान प्यारी है रोजो छदे दिया इंसान के मार जाना सुभान अल्लाह तू जिंदगी जो मसलो पेश करे इस्लाम हल पेश करे कंप्लीट मजहब तहा जो इस्लाम वो जदा गाला नहीं है हलवे खोर मुल्ला पैदा था उन्होंने और नई सिर्फ फिटिंग शुरू की हे पे इस्लाम में फिट करो हे पे इस्लाम में फिट करो बाबा यो कम न रसूल कयो न सहाबा कयो न कुरान में न हदीस में न इमामन कयो न मुजतहिदन कयो न बुजुर्गन कयो करी था तो ये घर में को दो आजा मोटरसाइकिल वठी आयो सीजी 70 ओरिजिनल 75000 में नई 0 मीटर पाना पकड़ खड़ो मोटरसाइकिल के तो खोले छतो करी के इने में रिवर्स गियर ना मान में रिवर्स गियर फिट को दो तेरी वही जा मोटरसाइकिल में रिवर्स गियर फिट कोल थी तो गिराड़ी में गुंजाइश कोने गाड़ी तो खराब करी चढ़ो नथी मोटरसाइकिल के बोले रिवर्स की जरूरत के लिए कने मजे ने फेरायो तो फ्री जे करे तो या चढ़ाई करे मोटरसाइकिल में रिवर्स गियर फिट करने की कोशिश की गाड़ी तबाह करने मोटरसाइकिल कंप्लीट है कंप्यूटर में ओके थी निकतो है तेल विच की कहानी चढ़ मस्करी न कर दीन कंप्लीट है वुजू कर नमाज पढ़ जी रसूल पढ़िया मस्करी न कर आए मुशरिक तू दीन में हेरा फेरी कर ला यजालु ताइफतु मिन उम्मती ज़ाहिरीन अलल हक़ अल्लाह के रसूल फरमाए मुझे उम्मत में हिकड़ी जमात हक ते रहदी जेका दीन की हिफाजत कंदी अल्हम्दुलिल्लाह दीन के चौकीदारी हिफाजत जो कम अल्लाह ताला जो बुंदी आलमन का वरतो सुभान अल्लाह मुशरिक हलवन में पुराई इनन के वे सुन्नत खपन जिने सुन्नतन में तकलीफ ना हो जे हलवो खाण सुन्नता पर हलवे खाण का को आंगुरु चटण को सुन्नता अब अच्छा है कि सुन्नता छो सुन्नता हाज़ी सुन्नता हलवे खाण को सुन्नता आंगुरु चटण भी सुन्नता 12 रबीउल अव्वल जे कंबर में हिन साल जलसो थियो ॾींहं जो मौलवी साहब तकरीर कयो अदा 12 रबीउल अव्वल ते जो देसी घे में हलवो तैयार कंदो अल्लाह ताला उन जे लाइ जन्नतुल फिरदौस में महल तैयार कंदो पर अन्या भी मजे जड़ी गाल बुधो मौलवी साहब तरक्की कंदे वरी ॿी हदीस ॿुधाई जेई 12 रबीउल अव्वल ते जो हलवो तैयार कंदो उन हलवे में जेके बादाम विझंदो हर बादाम जे दाणे जे एवज जन्नत में उनके हूर मिलंदी हाणे देख में दाणा घणा
कंबर में घणियूं देगियूं लथियूं, लाड़काने में घणियूं, कराची में घणियूं, हैदराबाद में घणियूं देगियूं घणियूं, उनमें बादामनि जा दाणा घणा। जॾहिं मौलवी साहब इहा ॻाल्हि कई तॾहिं मूं जलसनि में ऐलान कयो त बाबा ॻाल्हि त ॿुधो, ये जन्नत वारूं हूरूं सभु कराची हैदराबाद वारा सेठियूं खणी वेंदा, पाण सभु उते लांग पई लॻे जेतिरा दाणा ओतिरियूं हूरूं, देगी में 400 दाणा 500 दाणा, एड़ियूं जो 100 देगियूं लही वयूं त हूरूं सभु कराची वारा खणी वेंदा, पाण उते कमाद में पिया फिरंदा। पूरियूं हदीसूं ठोक फिट कर दीन में, दीन कंप्लीट आहे, दीन कंप्लीट आहे, तुंहिंजे इबादतुनि जे वधाइण जी ज़रूरत कान्हे का, हीअं बि करियो हीअं बि करियो, को दीन लावारस ॾिठो अथई छा? हा तूं दीन में बिदतूं वधा, माण्हुनि खे गुमराह कर, असीं इंशाअल्लाह दीन जी चौकीदारी करे क़यामत ताईं हक़ ऐं सच जो ऐलान कंदासीं। ॿुधी छॾो, दीन सचो उहो आहे जेको महफ़ूज़ हुजे, जेको कंप्लीट हुजे। महफ़ूज़ बि क़ुरान आहे त कंप्लीट बि क़ुरान आहे। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। क़ुरान ऐलान करे छॾियो आहे दीन कंप्लीट आहे, हर क़िस्म जा मसला उन में मौजूद आहिनि। इनजे करे बिदतनि खे ज़रूरत कोन्हे जो दीन में बिदतूं वधायूं। नमाज़ जूं बिदतूं, पोइ अज़ान जूं बिदतूं, पोइ जनाज़े जूं बिदतूं, पोइ शादी जूं बिदतूं, पोइ रबिउल अव्वल जूं बिदतूं, पोइ मुहर्रम जूं बिदतूं, पोइ रबीउ सानी जूं बिदतूं, पोइ रजब जूं बिदतूं, पोइ शअबान जूं बिदतूं, पोइ रमज़ान जूं बिदतूं, पोइ लिबास जूं बिदतूं। बिदत हर साल पई वधे, सुन्नत खे ब्रेक हूंदो आहे, बिदत वधंदी रहंदी आहे। सुन्नत खे ब्रेक हूंदो, सुन्नत वधंदी कोन। फजर में बरकातो सुन्नत आहे, महंगाई थी वई 3 करियूं भला न, सुन्नत कोन वधंदी, सुन्नत खे ब्रेक आहे। दाढ़ी मुछ सुन्नत आहे, हर साल इंच वधायूं, महंगाई पई थिए, इहा दाढ़ी पेरनि खां बि हेठि लही वेंदी। दाढ़ी सुन्नत आहे त मुछ, मिसवाक सुन्नत आहे, बाड़ी हे सुन्नत आहे। महंगाई जे हिसाब सां हर साल मिसवाक में इंच हिकिड़ो वाधी कर त इंशाअल्लाह त 10-15 सालनि खां पोइ तुंहिंजो मिसवाक यूफोन जे टावर खां बि टपंदो। सुन्नत खे ब्रेक हूंदो आहे, बिदत वधंदी रहंदी। पहिरीं जुलूस कढूं, पोइ वरी चऊं त जुलूस में मज़ो न आहे, जेसीं भत ऐं हलवो न हूंदो। वरी सेठियुनि खे चऊं त हलवा ऐं भत रधियो तव्हीं बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। सेठा वॾा व्याजी हरामी तिन जो 2 देगिन मां थी जान छुटे, जन्नत पई मिले, बी बिस्मिल्लाह। जो वरी जो भत ऐं हलवा रधिया त वरी जुलूस में वाधारो थियो, वरी सेठियुनि खे वरी आंगर ॾिनो हेठों त सायूं झंडियूं 500 ठाराए बाज़ार में टंगींदा त बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। त सेठ अल्लो 500 झंडियूं ठारायूं, सेठ लखो 500 झंडियूं ठारायूं, सेठ रमो 500 झंडियूं ठारायूं। दौड़ जो सॼो शहर सब्ज़ थी वियो। झंडियूं हिते त आशिकनि जो वॾो मर्कज़ आहे, सॼो शहर सींगार थी वियो। वरी ॾिठऊं त जुलूस में अञा बि मज़ो कोन थो अचे। वरी जेको आहे अधु ॾींहं खे ॾिनऊं कन में फूक त अव्हां खे इश्क रसूल कोन्हे छा? अहीं बि निकिरो आमद या रसूल अल्लाह। अॻे छोरा हुआ, हाणे अॼु बि निकितियूं मैदान ते। 12 रबिउल अव्वल ते छोकिरा ऐं छोकिरियूं जुलूस गॾु निकिरो पिया, बाह में गॾु बाए, आमद या रसूल अल्लाह, आमद या रसूल अल्लाह। छोरो बि नचे त छोरी बि नचे। हाणे मूंखे ॿुधायो त ईसे जे मुंहं में त ॾाढ़ी आहे, पर ईसे जे बाह में 16 सालनि जी छोरी जो हथु आहे। कंधारी ॾाढ़ो हिन पात की हाणे ईसे जी कांच या पाक मस्करी न करो। वो जगह के वठी जाओ। जे चाहियो ता मुल्क मां बुराई पुछड़ाई बंद थिए, तो बुराई पुछड़ाई वाइदन सां बंद कोन थींदी। वाइद करे करे असांजा लाह निकिरी वई। हाँ, बुराई पुछड़ाई बंद थी पादर सां, पावर सां। कीअं
जरदारी के चौथा तू हल दुबई मौलाना फजल रहमान के मुल्क जो सदर था करूं, मौलाना अब्दुल गफूर कासमी के मुल्क जो वजीर आजम था करूं, मौलवी ईसा के गवर्नर था करूं, मौलवी तो है नबी नवाब शाह जो टीपी था करूं कोसो साहब नवाब शाह जो टीपीओ बाकी जेके मुल्ला ने दाढ़ी वारा से सब पुलिस में भर्ती था करूं इन वक्त जेका पुलिस आहे उन सभिनी खे चवंदा त इजाज़ में चढ़ो हलो खुदा करणो उमरो करियो के रवानो था करियो मके मदीने त गुनाह लाइ पाक थी अचो हलो घणई हराम खाधो अथव उन्हनि खे मोकिलींदा मके मदीने ॾाढी वारनि खे भर्ती था करियूं पुलिस में मौला फजल रहमान के मुल्क जो सदर था करियूं हाणे टीवी ते मौला फजल रहमान कौम सां खिताब तो करे आज के बाद अजान होने के बाद अगर कोई मुसलमान मस्जिद में नमाज पे नहीं आया तो हमारे कारकुन उसको गिरफ्तार करके 10 साल के लिए बगैर किसी जमानत के जेल भेज देंगे। मौलाना ऐलान तो करे हिकड़े मौलवी जो नाम मस्जिद में अजान दे 20 मुल्ला बंदूक खणी कोठ में गिड़ी पिया हलो तो नमाज न था लोड़े चलो जो कसम खुदा जी मौलवी बंदूक हराए शुरू घणी जन कोठ में गिड़ा शहर में तेजी मतलब पलीत कांच सा पेरी सब नमाज को न पढ़ने तो जी बादशाह यार वो पत्थर हो जे अदड़ी नामड़िन के मिनतों करे थकायूं त अम्मा माहौल खराब है मेहरबानी करे पर्दो करो तो पर्दो तो वियो तो मुर्गो फुल मेकअप चपकाड़ा नो कुत्ते जे नो का वडा 2 पीस 3 पीस 4 पीस 5 पीस पीसन जो दौर अची जिंदगी चमकी पप्पू थी शॉपिंग करण पई वने बाजार में यो त ठयो पर मौलवी ईसा जो नजर तो पे तब उन जो वजू टुटियो वने ये बिस्मिल्लाह अम्मा पर्दो करदा मां पर्दे करना तैयार कोने मौला फजल रहमान के मुल्क जो सदर करे ऐलान ता करायूं आज के बाद अगर किसी औरत को बेपर्दा देखा गया तो हमारे कारकुन उसको गिरफ्तार करके उसके शौहर के साथ उसको 20 साल के लिए जेल भेज देंगे डंडो खणो जी गिड़ो ता पवजड़ी न मन के चंदा हाने भल शॉपिंग कर त खबर पुने ही जे मला लट्टे फिरी ते नंदियों त ठयो पर पोड़ियों दंद खबियों हार के जेड़े मुत सा 80 सालन जो उन्हन के 13 मीटर जा पुरका वजाए ओ निजाम ता के देकारी दादी जो को तालिबान काबल ए कंधार में देकारी तकबीर अल्लाह तकबीर उलमा इस्लाम जिंदाबाद उलमा इस्लाम जिंदाबाद तकबीर दे जेकरे चाहे ता मुल्क में बुराई गुजराई बंद थिए कने कुरान जो कानून अचे तो जेमे तो उलमा इस्लाम जा मजबूत करो तो इंशाअल्लाह कल क्यों इमरान खान बोले टीवी ते मौलाना फजल रहमान के गजवत गलायो बुराई गुता लफ्ज गलाया याद रखो मुसलमानों मौलाना मुफ्ती जरवली खान साहब कराची वाले खान कई मानू सवाल कयो अब सतार ईदी और मौलाना फजल रहमान में क्या फर्क है तो मौलाना जरवली साहब जवाब करो नु चाहे बेईमान तुम्हें शर्म नहीं आती तुम अब सतार ईदी को तस्बीह दे रहे हो मौलाना फजल रहमान से ईदी कम्युनिस्ट जिंदगी दीन का दुश्मन है मौलाना फजल रहमान आलम इस्लाम के मुसलमानों का मीनार है तो तस्बीह देता है जिंदगी से जिंदाबाद ये चरण मुसलमान जे हुंदे सुंदे इन बोले के जुर्रत की थिया जो मौलाना फजल रहमान के खिलाफ गुथा लत तो गलाए ओए इमरान खान बोला बुधी छ तो हिकड़ी सीट आ जो तो कुछ कोने को तंजे जवण पे तो संगने जका रन पयले यहूद जमायमा उहा कुर्बानी कोन दीदी मौलाना फजल रहमान जे हिकड़ी काल ते केड़ो मुसलमान जान जो नजरानो देने ला तैयार है तो इंशाअल्लाह देखरे मौलाना फजल रहमान काल नहीं तो तन मन जान की बाजी लगाने वाला मुसलमान हकमत खड़ी कायदे जाते ते बैत कर आदम के रसी तैयार है
ज़िंदगी रही मुलाकात बाक़ी। वाखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।